दोस्तों मौजूद आहियां बदीन शहर में। ही मुझो दोस्त है असगर सुमरो ऐं बदीन के बारे में तव्हांखे घणो कुझु ॿुधाईंदासीं, मालूमात ॾींदासीं। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसिजो। बदीन सिंध जो मशहूर शहर है। ही हैदराबाद का 68 किलोमीटर ते मौजूद है। बदीन में कुल एराज़ी जी है 6726 यानी चौरस ते है। ही ज़िलो समुंड की सतह का 50 मीटर की बुलंदी ते वाक़ है। मां तव्हांखे हमेशा पंहिंजो ॾेखारींदो आहियां, तव्हांखे ॿिए कंहिंजो ॾेखारियां। ही सरियो साग आहे बदीन जो आहे न। घणे किलो आहे प्यारा? 80 रुपया माशाल्लाह, माना 150 2 किलो। ये ज़बरदस्त। तव्हांजो नालो छा आहे? ख़ुशि, महिरबानी। ही छा आहे? या मच्छी की आनी है। आनी आहे? जी हाँ। घणे थैली आहे हिकिड़ी? थैली या है 300 रुपया या है 150 रुपया। के तुरियल आहे या ईअं ई? तुरियल आहे। तव्हांजो नालो छा आहे? अब्दुल रज़ाक। ख़ुशि हुजे अब्दुल रज़ाक। हिन जो नालो आहे काशिफ़ अली मला। 8-10 साल थी वियासीं मच्छीअ जो कारोबार करे रहियो आहे। 30-40 रुपया 50 रुपया फ़ी दाणो ॾींदो आहे मच्छी तरे करे। बदीन में पहिरियां 46 यूनियन काउंसिलूं हुयूं, बाद में इज़ाफ़ो कयो वियो ऐं 2015 जी बल्दियाती चूंडुनि जे रिकॉर्ड मुताबिक़ हींअर बदीन में 68 यूनियन काउंसिलूं मौजूदु आहिनि। घुमंदे फिरंदे पहुतासीं साईं सब्ज़ी मंडीअ में। जी हा दोस्तो, ही सब्ज़ी मंडी आहे बदीन शहर जी ऐं ही जेके तव्हां माल ॾिसो था इहो लोड थी रहियो आहे कराचीअ जे लाइ। हिते असुर जे टाइम यानी 4 बजे खां वाक लॻंदो आहे। भर पासे जेके इर्द गिर्द नंढा नंढा ॻोठ आहिनि या बदीन जेको ख़ुदि शहर आहे, उहो हिते जेके वापारी वाक खणी करे माल सुबुह जो ई सेटिंग कंदा आहिनि। कटो आहे 30 रुपए जो आहे। ठीकु आहे साईं। ख़ाली हाजीअ जो ख़ालीअ जा कटा जेके आहिनि खपाए थो पियो। 30 रुपया कटो। वीडियो ज़बरदस्त। नालो ॿुधायो, सिर्फ़ु पंहिंजो नालो ॿुधायो सिर्फ़ु। असदुल्ला मोहसिन रज़ा मुस्तफ़ा। हिते अॼु छुट्टियूं तंहिंजे करे आया हो, बाक़ी न त संडे ते ईंदा आहियो आचर ते। ठीकु, पढ़ंदा आहियो न? ज़बरदस्त ज़बरदस्त। ही ॿार दोस्तों स्टेडियम ते मौजूदु हुया। हिन सां गॾु नौजवान भी मौजूदु हुया जेके रांदि खेॾी रहिया। स्टेडियम आहे बदीन शहर जी जेकी तव्हां हिन वीडियो में ॾिसी रहिया आहियो। राति थी वई दोस्तों, सुतासीं, वरी सुबुह थियो ऐं निहाल बुर्श लॻायो, पर बुर्श एतिरो त तेज़ीअ सां लॻाए रहियो हो जो मूं चयोमांसि एतिरो ज़ोर सां छो थो हणी। चई मूंखे ॾंद तिखा करणा। मूं चयोमांसि माण्हू खाईंदे आहे। सो दोस्तो, ही असांजे दोस्त जे दुकान जे भर में 2 खटूं विधल, ही नौजवान जेके 2 भाइर हुया ही खपाए रहिया आहिनि जैकेटूं ऐं स्वेटर जेके कराची शेर शाह मां खणी ईंदा आहिनि। ही लॻाया आहिनि ऐं माण्हू अचणु शुरू थी विया। असगर खीर वठी आयो, गाॾी बीहारियईं ऐं नाश्तो तयारु थी वियो। असां खाई पी करे नवां कपिड़ा पाए करे साईं तयारु थी वियासीं दो ऐं चने सर जी मज़ार ते। असगर खे मोटरसाइकिल जी चाबी ॾिनी ऐं असगर हेलमेट बि पातो। ही असगर जो पीउ आहे वाल साहब ऐं ही भाउ आहे। तमामु मोहबती माण्हू आहिनि। ऐं उन खां पोइ दोस्तो अॻिते वधियासीं। पेट्रोल भराए करे असां निकिरी पियासीं दो चने सर जी मज़ार ते, जेको बदीन शहर खां घटि में घटि 45 खां 48 किलोमीटर परते। रस्ते में ई असांखे दीनार खान टालपुर जो ही नंढड़ो ॻोठु मिलियो ऐं जिते निहाल ॾिठा त पकोड़ा तरिजनि था पिया। हमरा वेठा हुया हिकिड़ो बुज़ुर्ग ऐं हिकिड़ो नौजवान। ॿिन्ही खे सलाम कयो ऐं पकोड़ा खाई रहिया हुआ। निहाल जन बि वेठा, असगर बि वेठो। मूं चयोमांसि मां पकोड़ा न खाईंदुसि, मां थोरो वीडियो भरे वठां। सो ही मनड़ी जेकी ठहियलु आहे दोस्तो, काना ऐं लकड़ियूं विझी करे मथां गारो जेको थपियो अथनि, उहो तव्हां हिन गाॾे ते ॾिसी सघो था। हे बि हमरा खणी वञी रहियो आहे। हिन जो नालो अला बख्श लोलाई आहे। हे डेली 7-8 किलो चांवर हिन ई ॻोठ में कढंदो आहे। 1 बजे ताईं ख़तमु थी वेंदा अथसि। दोस्तो ही नंढो ॻोठु आहे जंहिंजो नालो आहे दीनार खान टालपुर। हिन ॻोठ में टालपुर, मला, ख़ासकेली, भट्टी, कोरी ऐं भील रहनि था। वॾे सुकून, वॾे प्यार ऐं वॾी मोहबत सां हिते रहनि था पिया। हीउ सब्ज़ी वारो आहे, बदीन मां सब्ज़ी खणी ईंदो आहे। हेठि पट ते वण जे हेठां वेही करे जेको आहे खपाईंदो। गल टुटल रस्ता पार करे दोस्तो नेठि असां पहुतासीं शख़्सियत ऐं किरदारु सिंध जो क़ौमी सूरमो दोदे सूमरे वटि। आम रवायत मूजिबि दोदो ऐं चने सर सूमरनि जे हाकिम भूंगर जा पुट हुआ। दोदो ॾाॾीअ पोटीअ मां ऐं चने सर लोहारनि ज़ाल मां हो। भूंगर सूमरे जी वफ़ात खां पोइ गादीअ जे मसइले तां अमीरनि में इख़्तिलाफ़ु थियो, जिन भूंगर जी वॾी धीअ
बाग़ी बाईअ ते छॾियो त तव्हां हाणे हाकिम चूंडियो, जेका हिननि ॿिन्हिनि जी वॾी भेण हुई। बाग़ीअ वॾे भाउ चनेसर खे तख़्त नशीन मुक़ररु करण जो चयो, जंहिं ते चनेसर पंहिंजी माउ खां सलाह मशवरो वठण जे लाइ भरी दरबार मां पग ॿधण खां सवाइ निकिरी हलियो वियो। इहा ॻाल्हि राजधारीअ जे असूलनि ख़िलाफ़ु लिखी वई ऐं अमीरनि चनेसर खे कमज़ोर सम्झी राज जी पग दोदे खे ॿधण जे लाइ मजबूर कयो। दोदो निहायत लाइक़ु ऐं बहादुर शख़्स हो, तंहिं करे सूमरनि तोड़े सोडन जा सभई जेके राज हुआ हिन फ़ैसिले ते ॾाढो ख़ुशि थिया ऐं राज़ी थिया। चनेसर खे हिन फ़ैसिले ते ॾाढी कावड़ आई। नेठि इन ॻाल्हि तां कावड़जी दहलीअ जे दरबार तरफ़ दाहीं थी वियो, जितां अलाउद्दीन खिलजीअ खे पंहिंजी भेण बाग़ीअ जे संग जी लालच ॾेई ख़ासि लश्कर जी मदद वठी आयो। दोदे खे जॾहिं सिंध ते काह जी ख़बर पई त हिन पहिरीं सुल्तानी लश्कर जी अॻुवाणी ख़ुदि चनेसर जे लाॾले वॾे पुट नंगर खे कुझु माण्हुनि सां ॾेई एलची करे मोकिलियो। चनेसर जे पुट नंगर जो तारीख़ी किरदारु क़ौमी गैरत हौसले जो शानदार मिसाल आहे, जंहिं हेॾी वॾे लश्कर जे हुजूम में बाग़ीअ जे संग ॾियण खां इनकार कंदे ललकारींदे बर वक़्तु लड़ाईअ जो आगाज़ करे छॾियो ऐं पंहिंजे समूरनि साथियुनि समेत क़ुर्बान थी वियो। ख़तरो टाळण ख़ातिर दोदे जे दरबार में हिकु राय आई त कंहिं बानीअ खे बाग़ुल करे अलाउद्दीन खिलजीअ खे ॾिजे, जंहिंसां ख़तरो बि टरी वेंदो ऐं नंग बि बची वेंदो। इन ते दोदे चयो त भली असां पंहिंजी बानी ॾियूं, पर सॾ बि त दोदे जी भेण ई न। उन बाद दोदे सूमरे जंग जो ऐलान करे छॾियो। हिकु न पर केतिरनि ई महाज़न ते केतिरनि हाकिमनि ऐं सरदारनि इन में हिसो वरितो। सिंध जा हज़ारे कुटुब क़ुर्बान थिया, जिन जो हिन सभिनी जो सरदार सिंध जो सूर्य सूरमो दोदो सूमरो दिलेर हो। ॿिन्ही तरफ़नि खां ज़बरदस्त जंग हली, जंहिंमें दोदे वॾी दिलेरीअ सां मुक़ाबिलो कयो। नेठि दोदो साथियुनि समेत जंग में विढ़ंदे शहीद थियो। संदसि शहादत 10 मुहर्रम 27 मार्च 1300 ईस्वी में थी। संदसि जी क़बर बदीन ज़िले जे सरहद सां लॻ ॻोठ रूपा माड़ीअ में आहे। हीअ जेकी तव्हां क़बर ॾिसो था जिते दोस्त बीठा आहिनि, इहा चनेसर जी क़बर आहे। चनेसर ऋण पट में मौजूदु आहे। हिन ते न का दीवार, न का छत, न का तख़्ती, न सुञाणप जे लाइ को बोर्ड रखियलु आहे। हीअ ऋण पट ते मौजूदु आहे। जेकी क़बर तव्हां ॾिसी रहिया हो, इहा चनेसर जी क़बर आहे ऐं चनेसर जी क़बर दोदे सूमरे खां तक़रीबन 1 किलोमीटर जे फ़ासिले ते मौजूदु आहे।